नाज़रीन, एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट सिंध टेक्स्ट बुक बोर्ड तरफ़ां 5 अरब रुपयनि जी दर्सी किताबनि जी छपाई जो ठीको मनपसंद पब्लिशर्स खे ॾियण वारे इल्ज़ामनि जी जांच शुरू करे छॾी आहे। तफ़सील रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम। जी बिल्कुल, दर्सी किताबनि जी छपाई में संगीन खिलाफवर्जियुनि ते एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट सिंध टेक्स्ट बुक बोर्ड के खिलाफ जेको आहे उहा तहक़ीक़ात शुरू करे छॾी आहे। 5 अरब रुपयनि जी किताबनि में मनपसंद जेके पब्लिशर आहिनि उन्हनि खां छपाइण जो जेको आहे इल्ज़ाम आहे। चेयरमैन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड परवेज़ बलोच ऐं बोर्ड के साबिक़ सेक्रेटरी तैमूर फासिली के खिलाफ तहक़ीक़ात तेज़ कई वई आहे। तालीमी साल 2025-26 के दौरान किताबन की छपाई के टीके में मनपसंद पब्लिशरन के जेको आहे अलाट किया विया आहिनि। इहो ख़त जो मतन आहे। एंटी करप्शन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खां तमाम जेको रिकॉर्ड आहे वो तलब करे वरितो आहे। बार ते सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे हुकाम के रिकॉर्ड समेत तफ्तीशी जेको जांच ऑफिसर आहे उन जे आॾो पेश थियण जो चयो वियो आहे। NIT कंपनी जा तफ़सील, बिड रिपोर्ट, वर्क एंड सप्लाई ऑर्डर, डिलीवरी चालान ऐं ॿिया जेको रिकॉर्ड आहे उहो पेश करण जो चयो वियो आहे। एंटी करप्शन ही जेको ख़त आहे हुन में इहो चयो आहे त जेकॾहिं ठेकेदार खे जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का एडवांस अदायगी या प्रोक्यूरमेंट कमेटी जे जेको आहे नाले ते कयो वियो आहे त उहो ॿुधायो वञे। जी सलीम, जी मेहरबानी।